बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पहिरीं त समूरी सिंध खे सलाम या अली मदद हक़ मौजूद जिए सिंध जिए लतीफ़। महिरबानी सभिनी प्यारनि प्रियनि दोस्तनि जी। अॼु असांजो जेको प्रोग्राम आहे उहो ख़ासि तौर ते लॉन्ग मार्च जेके सिंध में जेके कॉम्प्रस्तनि दोस्तनि जो जेके रवां वक़्तु जेके हलनि पिया, कोशिशि कंदासीं ऐं जेके बि दोस्त मुंहिंजे प्रोग्राम खे ॾिसनि पिया ॿुधनि पिया उन्हनि जे लाइ जेको दोस्तनि लाइ जेको मुंहिंजो हिकिड़ो सुवालु आहे, उहो जेको अॼोके जेको प्रोग्राम जो जेको टॉपिक आहे ऐं सुवालु जेको आहे उहो सुवालु आहे त पाकिस्तान हीउ जेको सुवालु आहे पब्लिक लाइ जेके दोस्त ॿुधनि पिया ऐं ॾिसनि पिया। बाक़ी जेकॾहिं असीं जेके सिंध जे कॉम्प्रस्तनि दोस्तनि खे कोशिशि कंदासीं त डॉक्टर कादिर मंगसी साहब खे, सजाद चाणियो साहब खे, उन्हनि खे बि वीडियो लाइव ते पंहिंजे प्रोग्राम में जॉइन कराइण जी, ऐं जेकॾहिं उन खां पोइ पाण इहा बि कोशिशि कंदासीं त हर हिकु कॉम्प्रस्त पार्टी मां अलॻि अलॻि जीअं SDP जो हिन वक़्तु कराची सिंध आहे अमन मार्च हले पियो, त उन में कोशिशि कंदासीं त हैदर मल्लाह साहब खे, महिरबानी हैदर मल्लाह साहब असांखे जॉइन करे चुका आहिनि, हैदर मल्लाह साहब खे बि पंहिंजे प्रोग्राम में वीडियो लाइव ते जॉइन कराइण जी कोशिशि कंदासीं। ऐं अवामी तहरीक मां साईं सजाद चाणियो साहब या उन खां ॿियो जेको दोस्त हूंदो त उनखे बि जॉइन कराईंदासीं। जसकम याने कामरेड सदान ख़ान कुरैशी जसकम जे तरफ़ां कोशिशि कंदासीं त अमजद मैसर साहब या दीदार शाम या डॉक्टर नियाज़ कालानी साहब खे पंहिंजे हिन प्रोग्राम में जॉइन कराइण जी कोशिशि कंदासीं। इन खां पहिरीं चंद सिटूं शाइरी जूं आहिनि, असीं कोशिशि कंदासीं त उहे शाइरी जूं सिटूं असीं पेश कयूं। पर जेके हिन वक़्तु दोस्त ॿुधनि पिया ऐं ॾिसनि पिया असांजे प्रोग्राम खे, त उन्हनि जे लाइ पब्लिक लाइ जेको सुवालु आहे मुंहिंजे अॼोके हिन प्रोग्राम में जेको टॉपिक आहे उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी नवाज़ लीग ऐं JUA तरफ़ां जेको हुकूमत ख़िलाफ़ मुतहद पर सिंध जे मसइलनि ते कॉम्प्रस्त छो नथा गॾिजनि, हीउ पब्लिक लाइ सुवालु आहे। जेके बि दोस्त हिन वक़्तु ॿुधनि पिया ॾिसनि पिया, कुझु शाइरी जूं सिटूं आहिनि उहे पाण पेश कंदासीं। उन खां पोइ फौरी तौर ते पाण हिन वक़्तु हैदर मल्लाह साहब असांखे SDP जा जेके मर्कज़ी अॻवान दोस्त आहिनि असांखे जॉइन करे चुका आहिनि, ऐं असीं कोशिशि कंदासीं त हैदर मल्लाह साहब खे पहिरीं हिन प्रोग्राम में जॉइन करायूं। जेको बि दोस्त कॉम्प्रस्त दोस्त जेको बि असांखे जॉइन कंदो ऐं मूंखे जीअं ख़बर पवंदी त कहिड़ो कहिड़ो दोस्त हिन वक़्तु असांखे जॉइन करे चुको आहे, त उनखे पाण वीडियो लाइव ते फौरी तौर ते पाण जॉइन कराईंदासीं। सिंध जा सूर्य सिंध जा दादलो, सिंध जा सूर्य सिंध जा दादलो, कराची सिंध आहे अॻिते वधायो काफ़िलो, हिमत न हारियो दुनिया खे ॾेई थरथलो, घटायो फ़ासिलो, जोधा थी जंग अॼु तुंहिंजो टियो, तव्हां पाण होशू हेमूं रूपलो, नेमतनि हूंदे अव्हां ज़हमतनि में छो, अव्हां जी गैस तेल ऐं कोयलो। महिरबानी हयात समीर साहब, महिरबानी 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 सभिनी दोस्तनि जी। सिंध समूरी अव्हां साण साईं पाण खे न सम्झो अॼु हेकलो, सिंध समूरी अव्हां साण साईं पाण खे न सम्झ अॼु हेकलो, मंज़िल अव्हां जी वेझो आ आशिक़, मंज़िल अव्हां जी वेझो आ आशिक़, थोरो पैदा कयो रुगो हौसलो, अमन काफ़िलो अमन काफ़िलो अमन काफ़िलो, कराची सिंध आहे अॻिते वधायो काफ़िलो। अॼु कोशिशि कंदासीं हिन पंहिंजे प्रोग्राम में सिंध जे ख़ासि तौर ते जेके कॉम्प्रस्तनि जो जेको मार्च हले पियो, मुख़्तलिफ़ जेके उनवाननि सां मुख़्तलिफ़ नालनि सां, जीअं जेकॾहिं ज़िक्र कंदासीं SDP सिंध तरक़ी पसंद पार्टी जो ज़िक्र कंदासीं त कराची सिंध आहे अमन मार्च जे उनवान सां नारे सां हिन वक़्तु जेको उहो काफ़िलो उहो मार्च कराची में रवां दवा आहे। ऐं अवामी तहरीक जे तरफ़ां जेकॾहिं पाण ज़िक्र कंदासीं सुजागी मार्च अवामी तहरीक जे तरफ़ां जेको उहो बि हिन वक़्तु समूरी सिंध में जारी ऐं सारी आहे। उन खां पोइ जेकॾहिं जसकम जो जेकॾहिं पाण ज़िक्र कंदासीं, जसकम जे तरफ़ां जेको रखियो वियो आहे पैगाम सिंध मार्च जेको 17 नवंबर ते
असीं पहिरीं कोशिशि कंदासीं हिन वक़्तु असांखे हैदर मल्लाह साहब जॉइनिंग करे चुका आहिनि पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं हैदर मल्लाह साहब खे रिक्वेस्ट सेंड कंदासीं हैदर मल्लाह साहब अमी मूंखे जॉइन कयो अव्हां जी वीडियो हिन वक़्तु शो न पई थिए पहिरीं वीडियो अव्हां जी शो थिए पई पर हिन वक़्तु अव्हां जी वीडियो शो न पई थिए हिन वक़्तु असांखे तक़रीबन 40-50 दोस्त असांखे ॾिसी ॿुधी रहिया आहिनि महिरबानी करे हिन अॼोके प्रोग्राम खे शेयरिंग बि कंदा हलो कोशिशि कयो शेयरिंग बि कंदा हलो ऐं जेको अॼु असीं जेको कॉम्प्रेसन दोस्तनि खां जेके सवाल कंदासीं पहिरियों सवाल उन्हनि जे मार्च जे हवाले सां कंदासीं उन खां पोइ जेको ॿियो सवाल कंदासीं उहो कंदासीं तेज़गाम ट्रेन हादसो जंहिंमें जेको पंजाब हुकूमत जे तरफ़ां जेको असांखे सिंध ॾांहुं जेके लाश आहे जेके असांखे मोकिलिया विया आहिनि ऐं जेके लाश मिलिया आहिनि उहे कहिड़ी सूरत में कीअं असांखे पंजाब हुकूमत असांखे सिंध ॾांहुं लाश कीअं मोकिलिया आहिनि ट्रकुनि ज़रिए उहो बि सवाल पाण कॉम्प्रेसन दोस्तनि खां पाण कंदासीं ऐं हिन वक़्तु कोशिशि कयूं पिया त ॾिसूं त कहिड़ो दोस्त असां सां अॼोके हिन प्रोग्राम में वीडियो लाइव ते मौजूदु आहे को बि कॉम्प्रेस जेकॾहिं असांखे ॿुधे पियो साईं सजाद चांडियो साहब या डॉक्टर कादिर मंगसी साहब मां या हैदर मल्लाह साहब या जसकम जे तरफ़ां जेकॾहिं को दोस्त असांखे जेकॾहिं ॿुधनि पिया ऐं ॾिसनि पिया त महिरबानी करे असांखे हिकिड़ो कमेंट्स कनि त जीअं मूंखे ख़बर पए त कहिड़ा कहिड़ा दोस्त हिन वक़्तु मौजूदु आहिनि अली रज़ा महर अब्दू महिरबानी अली रज़ा अॼु असांजो प्यारो दोस्त प्यारो इब्राहिम मोहम्मद इब्राहिम मीरजर साहिब असांजे प्रोग्राम खे ॾिसनि पिया ॿुधनि पिया ऐं कोशिशि कंदासीं त पहिरीं जेकॾहिं हैदर मल्लाह साहब अमी मौजूदु आहियो हिन वक़्तु या सजाद चांडियो साहब जेकॾहिं अमी मौजूदु आहियो त मूंखे महिरबानी करे हिकिड़ो कमेंट्स कयो त जीअं अव्हांखे आउं पंहिंजे प्रोग्राम में वीडियो लाइव ते जॉइन करायां कोशिशि कंदासीं त जेको ही कॉम्प्रेसन जो मार्च हले पियो त मुख़्तलिफ़ उन्हनि दोस्तनि खे पंहिंजे हिन प्रोग्राम में त मार्च जे हवाले सां ऐं तेज़गाम ट्रेन जे हवाले सां ॿ हिकिड़ा मुख़्तसर सवाल पाण कंदासीं उन्हनि दोस्तनि खां कोशिशि कयूं पिया त को बि जेकॾहिं हिन वक़्तु असांखे जसकम या एसटीपी या अवामी तहरीक मां को बि जेकॾहिं दोस्त असांखे ॿुधनि पिया या ॾिसनि पिया त महिरबानी करे जेकॾहिं असांखे जॉइन कंदा ऐं हिकिड़ो कमेंट्स कंदा त जीअं मूंखे ख़बर पवंदी त कहिड़ा कहिड़ा दोस्त हिन वक़्तु मौजूदु आहिनि त जीअं पाण उन्हनि खे वीडियो लाइव ते जॉइन कराइण जी कोशिशि कंदासीं साईं मूंखे बि जॉइन कयो अचो प्लीज़ हा सवेर अवां हुया पर हाणे अवां जी वीडियो मोड शो न पई थिए अमी मूंखे ओके अमी अचो भला उन जॻह ते सिग्नल वारी जॻह ते अचो अच्छा डॉक्टर साहब अवां सां गॾु आया अलॻि आहिनि अच्छा उहे बि गाॾी में आहिनि यानी माना अवां किथे रस्ते में आहियो यानी इन जो मक़सदु त वीडियो लाइव त ॾाढो मुश्किल थी वेंदो ईअं सर अच्छा अवां कोशिशि कयो भला डॉक्टर साहब खे आउं डिस्टर्ब न पियो कयां अवां कोशिशि कयो अवां वीडियो लाइव ते अचो हा अवां अचो प्लीज़ कोशिशि कयूं पिया त दोस्तनि खे वीडियो लाइव ते जॉइनिंग कराइण जी चंद सेकंडनि में असीं कंहिं न कंहिं सिंध जे कॉम्प्रेस अॻवान मरकज़ी अॻवान खे पंहिंजे हिन प्रोग्राम में महिरबानी सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी साईं फ़कीर मोहम्मद शाह साहब जी महिरबानी ठीकु आहे हैदर साहब प्लीज़ हिकिड़ो सेकंड साहब मूंखे रिक्वेस्ट सेंड कई पर महिरबानी करे मोबाइल के पासीरो कजो ऐं मोबाइल की रोटेशन चेंज कजो जेकॾहिं अमी मोबाइल हीअं रखंदो त अवांजी लाइन कनेक्ट थींदी वीडियो लाइव मोबाइल के फुल स्क्रीन में रखो त मुंहिंजी रिक्वेस्ट ईंदी उनखे एक्सेप्ट कंदो त अवांजी वीडियो लाइव कनेक्ट थींदी मुंहिंजे प्रोग्राम में
कोशिश कयूं पिया हिन वक़्तु हैदर मल्ला साहब SDP जा जेके मरकज़ी अॻवान दोस्त आहिनि सिंध तरक़ी पसंद पार्टी जंहिंजो कराची सिंध आहे अमन मार्च जेको हिन वक़्तु कराची में जारी ऐं सारी आहे हैदर मल्ला साहब मोबाइल जी रोटेशन चेंज कजो प्लीज़ मोबाइल जी रोटेशन चेंज कजो मोबाइल खे गुड ज़बरदस्त हिकिड़ो सेकंड प्लीज़ मौजूद रहिजो सर हिकिड़ो सेकंड बहितरीन बहितरीन लाइव हैदर साहब मुझे आवाज़ क्लियर अचे पियो महिरबानी 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 हैदर मल्ला साहब पहिरीं त अच्छा आवाज़ में शोर अवां वटि आहे या हूं वटि आहे कोई इशू कोन्हे अभी ॻाल्हि कंटिन्यू रखो मार्च जे हवाले सां पहिरीं त सवाल अवां खां इहो आहे मार्च जे हवाले सां त हिन वक़्तु जेको अवां जो कराची में जेको कराची सिंध आहे अमन मार्च जे नाले सां जेको मार्च जारी ऐं सारी आहे उन हवाले सां अवां खे अवाम जे तरफ़ां कहिड़ी मौत मिले थी ऐं हिन वक़्तु ताईं छा शेड्यूल आहे छा पोज़ीशन आहे मार्च जे हवाले सां जी अस्कर साईं हाणे तव्हांखे जीअं ख़बर आहे त एमपी में गुज़िरियल केतिरे ई अरसे खां सिंध जो रहे पई तौर ते कॾहिं सही मक़सदु जा दावा थी विया आहिनि हैदर साईं हैंड फ्री लगाईंदो जेकॾहिं आहे त आवाज़ क्लियर ईंदो अवां जो जेकॾहिं हैंड फ्री लगाईंदो त ॿ मिंट तव्हां वेट कयो त मां हैंड फ्री कोशिशि कयां साईं ओके ठीकु आहे ओके आवाज़ क्लियर नथो अचे असीं चाहियूं था त जीअं हैदर मल्ला साहब हिन वक़्तु असां सां असांजे अॼु के प्रोग्राम फेसबुक लाइव प्रोग्राम सिलसिला में वीडियो लाइव ते ऐलान करे चुका आहिनि SDP जा सिंध तरक़ी पसंद पार्टी जा मरकज़ी अॻवान आहिनि जंहिंजो हिन वक़्तु मार्च कराची सिंध आहे अमन मार्च जे नाले सां ऐं इमाल सां जेको कराची में मार्च जारी ऐं सारी आहे उन हवाले सां पाण ॻाल्हि ॿोल जी जेकॾहिं हैदर मल्ला साहब जेकॾहिं हैंड लगाईंदो त आवाज़ क्लियर ईंदो आवाज़ क्लियर जी हैदर साहब आवाज़ थोड़ा रस्ते में आयो इन करे बिल्कुल सफ़र में कराची में आहियूं सफ़र में ओके हाणे आवाज़ क्लियर आहे सर आवाज़ क्लियर आहे अभी पंहिंजी ॻाल्हि कंटिन्यू रखो जी हा हाणे तव्हांजो बुनियादी सुवाल मूंखां ख़बर न आहे कहिड़ो हो छाकाणि त घोड़ में सम्झ में कोन पिया आयो त महिरबानी करे रिपीट कयो सुवाल रिपीट कयो त मां जवाबु ॾियां मार्च जे हवाले सां जेको कराची सिंध आहे अमन मार्च जो जेको उनवान सां अवां जे नारे सां जेको कराची में हिन वक़्तु जारी सारी आहे मुख़्तलिफ़ जॻहनि ते उन हवाले सां छा रिस्पॉन्स मिले पियो छा अवाम जे तरफ़ां मौत मिले थी या अवां जेको ही मार्च जे हवाले सां कहिड़ो पैगाम खणी निकिता आहियो उन हवाले सां अवां प्लीज़ असांखे ब्रीफ कजो जी हा मां असगर साहिब इहो अर्ज़ु कयो पिए त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सिंध जे विरहाङे लाइ कोशिशूं थींदियूं रहियूं आहिनि ऐं उहे कॾहिं मैदान जंग में कोशिशूं थियूं ऐं हाणे जॾहिं एमक्यूम पंहिंजे उन साॻी असुल शिकिल न रही आहे उन जा मुख़्तलिफ़ पार्ट ऐं पोर्शन ठही विया आहिनि पर छाकाणि त एमक्यूम हक़ीक़ी हुजे एमक्यूम लंडन हुजे एमक्यूम पाकिस्तान हुजे उहो ख़ालिद मखदूम सिद्दीकी हुजे या फारूक सतार हुजे या अल्ताफ़ हुसैन हुजे पर उन्हनि जी बुनियादी फिलासफ़ी जेका आहे उहा फिलासफ़ी इहा ई आहे त हर सूरतनि में उन्हनि खे हिकिड़ो
रस्ते में आहिनि, हैदरबला साहब रस्ते में आहिनि, इन करे तमामु वॾो प्रॉब्लम थो थिए आवाज़ जो ऐं वीडियो जे वीचारे हैदरबला साहब सां कोशिशि कंदासीं त कंहिं ॿिए दोस्त खे पंहिंजे हिन प्रोग्राम में वीडियो लाइव ते जॉइनिंग कराइजे। आवाज़ मुंहिंजो अचे पियो? नेट इशू जे करे हैदरबला साहब जी लाइन डिस्कनेक्ट थी वई आहे। मुंहिंजो आवाज़ क्लियर अचे थो भला? मुंहिंजो आवाज़ या मुंहिंजी पिक्चर क्लियर अचे थी? डॉक्टर अब्दुल गफ़ार जूनियर साहब को बि हिकिड़ो दोस्त कमेंट करे त जेकॾहिं मुंहिंजो आवाज़ ऐं मुंहिंजी पिक्चर क्लियर आहे त इन जो मक़सदु इहो आहे त ज़ाहिर आहे अॻियां दोस्तनि वटि को नेट जो प्रॉब्लम आहे, छो जो हैदरमला साहब बि सफ़र में हुयो, इन करे ॻाल्हि कटिजी वई आहे हैदरमला साहब सां। हिन वक़्तु कोशिशि कंदासीं दीदार। हैदर साहब बिल्कुलु अभी मूंखे जॉइनिंग थी कयो। अव्हां वटि नेट इशू आहे सर, बिल्कुलु अव्हां वटि नेट प्रॉब्लम आहे, इन करे अव्हां जी लाइन डिस्कनेक्ट थी वई आहे हैदरमला साहब। अव्हां जी वीडियो शो न पई थिए, अव्हां जी वीडियो शो न पई थिए। मोहम्मद अली अब्रो साहब अव्हां मूंखे जॉइनिंग त कयो आहे, पर अव्हां दोस्तनि जी वीडियो शो न पई थिए मूं वटि, अव्हां दोस्तनि जी वीडियो शो मूं वटि न पई थिए, शायदि नेट प्रॉब्लम आहे, इन करे नेट जो इशू हले पियो, इन करे अव्हां जी वीडियो कनेक्ट नथी थिए असां सां ऐं वीडियो शो अव्हां जी नथी थिए। आवाज में शोर आहे। अच्छा, हिकिड़ो सेकंड हाणे भला मुंहिंजो आवाज़ क्लियर आहे? हाणे मुंहिंजो आवाज़ क्लियर अचे पियो? डॉक्टर अब्दुल गफ़ार जूनियर साहब हाणे मूंखे हिकिड़ो कमेंट्स कयो, मुंहिंजो आवाज़ हाणे क्लियर आहे? नेट जो प्रॉब्लम आहे दोस्तनि वटि, इन करे साईं हैदरमला साहब जी बि लाइन कनेक्ट न थी सघी ऐं कोशिशि कयूं पिया। ठीकु आहे, आजिज़ शेर साहब वॾी महिरबानी, हाणे आवाज़ क्लियर आहे। अली शेर समय जो महिरबानी साईं, महिरबानी। कोशिशि कयूं पिया त कंहिं दोस्त खे आसिफ अली शेर साहब हाणे त आवाज़ मुंहिंजे ख़्याल में क्लियर हुअणु घुरिजे। हाणे मुंहिंजो आवाज़ बिल्कुलु क्लियर आहे ऐं कोशिशि कयूं पिया त कंहिं दोस्त खे वीडियो लाइव ते जॉइनिंग कराइजे, पर नेट जो इशू आहे, नेट प्रॉब्लम हुयो, इन करे राब्तो हा। प्यारा मूंखे जॉइन कयो प्लीज़। हा, मूंखे जॉइन कयो, फेसबुक ते अचो। महिरबानी डॉक्टर अब्दुल गफ़ार जूनी जो साहब, वॾी महिरबानी। हिकु भेरो ॿीहर दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त जेको दोस्तनि जे लाइ जेको मुंहिंजो सुवालु आहे, जेको प्रोग्राम जो जेको सुवालु आहे, जेको टॉपिक आहे, उहो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी, नवाज़ लीग ऐं JU आहे हुकूमत ख़िलाफ़ मुतहद सिंध जे मुंहिंजे ख़्याल में हाणे त आवाज़ क्लियर हुअणु घुरिजे, हाणे त कोई इशू न आहे अहिड़ो, ऐं कोशिशि कयूं पिया त दोस्तनि वटि काफ़ी नेट प्रॉब्लम आहे, पर असीं वरी बि कोशिशि कयूं था त दोस्तनि खे पंहिंजे हिन प्रोग्राम में वीडियो लाइव ते जॉइनिंग कराइजे। सवेरे असां सां मौजूदु हुया हैदरमला साहब, जंहिंजी लाइन डिस्कनेक्ट थी वई हुई।
असीं आवाज़ क्लियर अचे पियो, आवाज़ क्लियर अचे पियो। महिरबानी महिरबानी साईं प्रेमचंद चावला साहब, महिरबानी। महिरबानी सभिनी दोस्तनि जी कोशिशि कंदासीं त दोस्तनि जा नाला बि पढ़ंदा हलूं, दोस्तनि जा कमेंट्स बि पढ़ंदा हलूं। महिरबानी मोहम्मद यासीन उमरानी ऐं अदा न मूंखे मूंखे जॉइन करे मूंखे हिकिड़ो कमेंट्स कयो त आउं रिक्वेस्ट सेंड कयांसि न, ईअं मूंखे ख़बर कीअं पवंदी पहिरां? हा पंहिंजी आई डी तां करे न, पंहिंजी आई डी तां, या जेकॾहिं कंहिं हा उतां मूंखे कमेंट्स हिकिड़ो करे त जीअं मूंखे ख़बर पए त आउं रिक्वेस्ट सेंड कयांसि। जल्दी कयो प्लीज़, आउं लाइव आहियां। कोशिशि कयूं पिया त दोस्तनि खे पंहिंजे प्रोग्राम में वीडियो लाइव ते जॉइनिंग कराइण जी। पहिरीं असां सां मौजूदु हुया सिंध तरक़ी पसंद पार्टी जा मरकज़ी अॻवान दोस्त हैदर मल्लाह साहब, पर उनजो छो जो सफ़र में हुया, रस्ते में हुया, किथे गाॾी में हुया, इन करे नेट प्रॉब्लम जे करे उनजो आवाज़ ऐं उनजी लाइन जेका कनेक्ट असां थी हुई वीडियो लाइव ते, उहा लाइन डिस्कनेक्ट थी वई। हिन वक़्तु कोशिशि कयूं पिया त सिंध जे कंहिं ॿिए कॉम्प्रेस दोस्त खे पंहिंजे हिन प्रोग्राम में वीडियो लाइव ते जॉइनिंग कराइजे। ऐं ख़ासि तौर ते जेके हिन वक़्तु कॉम्प्रेसनि जा जेके मार्च जेके हलनि पिया, ख़ासि तौर ते सिंध जी वहदत ख़िलाफ़ जेके वार सिंध जे दुश्मन जेका काफ़ी अरसे खां वठी जेको सिलसिलो उन्हनि जो हलंदो रहियो आहे ऐं हले पियो, उन ख़िलाफ़ जेको सिंध जे कॉम्प्रेसनि जे जेको हिन वक़्तु हले पियो, अॼु वारा MP ख़ामोश हुआ, ट्रक लाश मोकिलण ते आहिनि। इहो बिल्कुलु हैदर प्यारा, इहो बिल्कुलु मूं सुवालु रखियो आहे। आउं चाहियां पियो त सिंध जे कॉम्प्रेस दोस्त जेकॾहिं जीअं असांखे जॉइन कंदा त उन्हनि दोस्तनि सां पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। आगा अतर सहतो, महिरबानी भाउ, महिरबानी। अब्दुल गफ़ार, सिंध आज़ादी मार्च थियणु घुरिजे, ज़बरदस्त, तमामु बहितरीनु। ऐं इहो सवाल, ॿ हिकिड़ा सवाल रखिया आहिनि पाण उन्हनि दोस्तनि सां। महिरबानी। दीदार शाम, जसकम जा कारकुन दोस्त अॻवान असांखे जॉइन करे, मूं मूंखे रिक्वेस्ट सेंड कई आहे, पर मोबाइल खे पासीरो रखिजो। मोबाइल खे पासीरो रखंदो त फुल स्क्रीन ईंदी। न न न न न जेकॾहिं नेट इशू न हुजे त दीदार पहिरां अव्हांखे आउं वरी रिक्वेस्ट मूं वरी सेंड कई आहे। दीदार शाम हिन वक़्तु असांखे जॉइन, अव्हां वटि नेट इशू आहे। दीदार पहिरां अव्हां वटि नेट इशू आहे, नेट प्रॉब्लम आहे, अव्हांजी लाइन फौरी तौर ते डिस्कनेक्ट थिए। महिरबानी करे मोबाइल जो कई आहे। दीदार शाम मूं अव्हांखे रिक्वेस्ट वरी सेंड कई आहे, मूं अव्हांखे रिक्वेस्ट वरी सेंड कई आहे। मोबाइल खे पासीरो रखो, हीअं मोबाइल जी रोटेशन चेंज कंदव त अव्हांजी वीडियो लाइव कनेक्ट थी वेंदी मुंहिंजे प्रोग्राम में। मोबाइल खे सिधो न रखो, मोबाइल खे हीअं न रखिजो। मोबाइल जी रोटेशन चेंज कंदव त उन में लिखिजी ईंदो। कोशिशि कयो दीदार शाम जेके जसकम जा कारकुन दोस्त आहिनि, असीं कोशिशि त कयूं पिया त दोस्तनि खे वीडियो लाइव ते, सभिनी कॉम्प्रेस दोस्तनि खे वीडियो लाइव ते जॉइनिंग कराइजे। गुड, ज़बरदस्त, हिकिड़ो सेकंड, बहितरीन बहितरीन। आवाज़ क्लियर मुंहिंजो या प्यारे आवाज़ क्लियर न अचे त दोस्त असांखे ज़रूर कमेंट्स कनि त असांखे ख़बर पए त दोस्तनि जो आवाज़ नथो अचे।
जी जी साईं, हाणे आवाज़ अचे थो साईं? हाँ पहिरियां मुंहिंजो आवाज़ क्लियर आहे साईं दीदार साहब, मुंहिंजो आवाज़ क्लियर आहे? जी जी आवाज़ अचे थो, तव्हांजो ठीकु आहे आवाज़ तव्हांजो। ठीकु आहे, महिरबानी। पहिरीं असांजो आवाज़ अचे थो? अवाज़ आवाज़ क्लियर आहे। कुरैशी पैगाम अखर ख़राब वो जॾहिं कराची गुलशन हदीद पहुतो हुयो त लखनि जे तादाद में माण्हुनि संदसि आजा कई ऐं जेका सो लखनि जे तादाद में माण्हू गुलशन हदीद खां कराची जे जेका सो शहरा ते जेका सो उन सां गॾिजी हलिया ऐं हिकु तारीख़ी जेका सो इवेंट थियो त जीअं सिंध क़ौमी महाज़ बि मौजूदा वक़्त में ही जेको सिंध जे वहदत ख़िलाफ़ जेको रोज़ नए अंदाज़ में नई कारीगरी सां साज़िशूं कनि पयूं उनजो भरपूर जवाब ॾियण लाइ जीअं सिंध क़ौमी महाज़ सुञाण खान कुरैशी चेयरमैन पार्टी जी अॻुवानीअ में 17 नवंबर ते हिकु दफ़ो ॿीहर इहा तारीख़ वरताईंदासीं। सिंध जे मसइलनि ते क़ौम परस्त गॾिजनि छो नथा? ॾिसो साईं, सिंध जे मामलनि ते सिंध जा क़ौम परस्त सभई जेका सो मुद्दा आहिनि तव्हांखे वेझो यादि ॾियारायूं त साईं जलाल महमूद शाह जी अॻुवाणीअ में सिंध बचाओ एक्शन कमेटी में सिंध जा समूरा क़ौम परस्त जेका सो शरीक हुया ऐं उन्हनि जेका सो भरपूर नमूने सां ही जेकी कालाबाग डैम जे ख़िलाफ़ सिंधूअ ते जेके बि डैम ठाहिण जे हवाले सां जेकी साज़िशूं थियनि पियूं त सिंध जा क़ौम परस्त साईं जलाल महमूद शाह जी क़यादत में सॼी सिंध में जेका सो उन्हनि भरपूर नमूने सां एहतजाज कया। बदीन खां शुरूआति थी ऐं जेका सो घोटकी ऐं जेका सो ॿावड़े ताईं जेका सो एहतजाज थिया। तंहिं करे इहो सुवाल सिंध वतन ऐं जेका सो धरती माण्हुनि लाइ जेको इश्क आहे उहो उनखे इतिहाद में जेका सो गॾु करे सिंध जी मालकी वारसी लाइ जेका सो उन्हनि खे रस्तनि ते आणींदो। वॾी महिरबानी। दीदार श्याम साहब हिकिड़ो सेकंड प्लीज़ मौजूदु रहिजो। महिरबानी साईं नवाज़ शाह भाले साहब प्लीज़ हिकिड़ो सेकंड अवां मौजूदु रहिजो। अवांखे असां 2 मिंट ज़रूरु वीडियो लाइव ते वठंदासीं। नवाज़ शाह भाले साहब वॾी महिरबानी। अच्छा दीदार श्याम साहब, ही जेको तेज़गाम ट्रेन वारो जेको हादसो थियो आहे, ट्रेन वारो जेको हादसो थियो आहे त उन हवाले सां हिकिड़ो सवाल अवां खां त हुकूमत पंजाब हुकूमत तरफ़ां सिंध खे ट्रकुनि जे ज़रिए मिलंदड़ सिंध खे लाश आहे, उन हवाले सां अवां जो छा मौक़िफ़ आहे, छा चवणु चाहींदो ख़ासि तौर ते पंजाब हुकूमत जे हवाले सां? साईं जीअं सिंध क़ौमी महाज़ जो इन शइ ते वाज़ह मौक़िफ़ अवां जो जेको मार्च आहे 17 नवंबर ते, उहो ख़ाली 17 नवंबर ते आहे या अवां जो अॼु खां या सुभाणे खां वठी उहो शुरू थींदो मुख़्तलिफ़ सिंध जे शहरनि मां? 5 नवंबर खां वठी 5 नवंबर खां वठी जीअं सिंध क़ौमी महाज़ जी क़यादत जी कराची जेका सो समूरनि वाहण वस्तनि में जेका सो कानून गजाणियूं करे जलसा करे हिकु तारीख़ी जेका सो ऐं मिसाली मार्च कयो वेंदो जंहिंजो नालो पैगाम सिंध मार्च आहे। दीदार श्याम साहब वॾी महिरबानी। थैंक यू, थैंक यू। महिरबानी साईं, थैंक यू, थैंक यू। अच्छा डॉक्टर अब्दुल गफ़ार चुनू साहब, मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे त अवां जेको कमेंट्स आयो आहे अदासगर अवां जो सिस्टम ख़राब थी वियो आहे, रिपीटेशन आहे, नेट प्रॉब्लम आहे, छा पियो थिए ॻाल्हि सम्झ में नथी अचे ऐं कंहिं दोस्त जी वीडियो बि शो न पई थिए। डॉक्टर अब्दुल गफ़ार चुनू साहब अमी महिरबानी। दिलीप डॉक्टर दिलीप कुमार साहब अवां खे मां रिक्वेस्ट सेंड कयां पियो प्लीज़ अमी अचो वीडियो लाइव ते। दोस्त त पहिरीं पंहिंजी ॻाल्हि ॿोल थी हैदर मल्लाह साहब सां। हैदर मल्लाह जेके सिंध तरक़ी पसंद पार्टी जा मरकज़ी अॻवान दोस्त हुया, उन सां ॻाल्हि ॿोल थी वीडियो लाइव ते, पर नेट प्रॉब्लम जे करे हू किथे रस्ते में हुया, इन करे उनजो आवाज़ में प्रॉब्लम हुयो, वीडियो में प्रॉब्लम हुयो, पर हिकिड़ी मुख़्तसर उन सां ॻाल्हि ॿोल थी। साईं मोबाइल जी लोकेशन चेंज कयो डॉक्टर दिलीप कुमार साहब। अच्छा ॻाल्हि सम्झ में नथी अचे डॉक्टर साहब, इहो छो? लोकेशन कई आहे, मुंहिंजे ख्याल में अभी सही जगह ते अची विया आहियो। हाणे जेकॾहिं अवां वीडियो लाइव ते अची सघो था त ज़बरदस्त।
मूं अव्हांखे रिक्वेस्ट सेंड कई आहे, हैदर साहब मूं अव्हांखे रिक्वेस्ट सेंड कई आहे, जेकॾहिं अव्हां वटि हाणे नेट प्रॉब्लम न हुजे त महिरबानी करे मूंखे वीडियो लाइव ते जॉइन कयो। नेट प्रॉब्लम आहे, अव्हांखे वरी रिक्वेस्ट सेंड कई आहे, हैदरमला साहब अव्हांखे मूं वरी रिक्वेस्ट सेंड कई आहे ऐं कोशिशि कयो जेकॾहिं नेट इशू न हुजे त पोइ का ॻाल्हि कान्हे, पोइ डॉक्टर दिलीप कुमार साहब। हा, ज़बरदस्त। जी हैदराबाद साहब आवाज़ ॻाल्हि तो हली, नेट प्रॉब्लम जे करे लाइन डिस्कनेक्ट थी वई। जी वॾो इशू आहे।